ख़बर शामिल कयूं था नौशरो फ़िरोज़ मां महबूब कलोड़े जी रिपोर्ट मूजिबि नौशरो फ़िरोज़ में मशवरी बिरादरी जे माण्हुनि जो पुलिस लेडी कांस्टेबल रुख़साना मशवरी ते हमलो कंदड़नि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं जी अॻुवाणी ग़ुलाम हैदर मशवरी, मोहम्मद मिठल मशवरी, मौला बख़्श मशवरी, मुमताज़ अली मशवरी ऐं गुल मोहम्मद मशवरी ॿिया करे रहिया हुआ, जिन नारेबाज़ी पिणु कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻुवाणनि चयो त कुझु ॾींहं अॻु नवाबशाह में ड्यूटी ते वेंदड़ पुलिस लेडी कांस्टेबल रुख़साना मशवरी ते लाखा बिरादरी जी हथियारबंदनि पारां फायरिंग कई वई हुई। नतीजे में उहो सख़्तु ज़ख़्मी थी पई आहे, जेका कराची जे अस्पताल में दाख़िल आहे। हिननि चयो त हमले में मुलवस ॿ मुख्य जवाबदार पुलिस अञा ताईं गिरफ़्तार करे नाहे सघी। बिना कंहिं जवाज़ जे न्याणी खे 8 गोलियूं हयूं वयूं आहिनि, जेका बुज़दिलानी कार्रवाई आहे। अखनि ऐं मशवरनि वारे तकरार सां न्याणी जो परे जो बि वास्तो न आहे। हिननि मुतालबो कयो त जवाबदार काशिफ लाखो ऐं अज़हर लाखो खे गिरफ़्तार करे रुख़साना मशवरे सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।